ॻाल्हि इहा त इहो जेको दीनू अथई न, हा, कचे में शान वटि रहियल अथई, अरबाब जो पुट हट। यार सांवल, इहा ख़बर बाबा शेरल मुराद जे वाता ॿुधी आहे। हाणे अरबाब जी शान किथे वेठल आहिनि, इहा जांच तोखे करणी पवंदी। बाक़ी असां कसम खणण लाइ तयारु आहियूं त अदी ऐं सिको खे असां नाहे भॼायो, नई वरी दीनू वारनि खे असां भॼायो आहे। इन कम में शेरल ऐं मुराद जा हथ आहिनि। अरे रे निभागा, इहो शेरल ऐं मुराद बि त तव्हांजा मिट आहिनि न। हा, ॻोठूं पटका ॿधी इहो ट्रैक्टर जो बूथ खणी हिकिड़ो मुराद, ॿियो इहो हीरो नी शेरू तव्हां वटि आया आहिनि। ज़रूरु पिणे जी सलाह सां हलंदा न, या पंहिंजी हलाईंदा। ओ सांवल, शेरल ऐं मुराद असांजी हिकिड़ी बि नथा ॿुधनि, जेकी न हुननि जी दिलि थी चवे उहो था कनि। वॾा हिननि जो हिकु नओं कूड़ अथई, रुंडो सिर्फ़ु पंहिंजी जान छॾाइण थो चाहे। हा हा सरमंदा, असां पंहिंजी जान छॾाइण चाहियूं था। इन करे खून बहा जी चटीअ में असां संग सांवल खे ॾिनोसीं, ऐं वरी शेरल सिको सां गॾिजी उन जी भेण लाइ पाण लाइ संग घुरियो, ऐं वरी शेरल सिको सां मिली उन जी भेण जो संग शेरल पंहिंजे लाइ घुरियो, ऐं हा, सिको सां मिली मुंहिंजी भेण सिको सां भॼाए छॾी। अरे रे निभागा, जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त इहा ॻाल्हि तव्हां असांखे पहिरियां छो न ॿुधाई? यार सांवल, इन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बर असांखे हाणे पई आहे। जॾहिं मुराद ऐं शेरल पाण में ॻाल्हियूं पिया कनि त बाबे हुन जूं ॻाल्हियूं लिकी लिकी ॿुधियूं, ऐं पोइ बाबा हुननि मथां तेज़ थी वियो। सोणीअ खे सिकूअ सां भॼाए छॾियोसीं, ऐं दीनू वारनि खे बि शान वटि छॾे आयासीं। हाणे इहो समूरो ॾोह सांवल रूंडे मथां ॾींदो, ऐं कावड़ में अची हुनखे मारे छॾींदो। पोइ रूंडे मां बि जान छुटी पवंदी, ऐं सांवल जो बि पलांत पूरो थी वेंदो। अरे तारा, डबल तारा। रूंडा, तूं? अरे मां त तव्हां ॿिन्ही मोतबरनि खे पंहिंजो सॼण सम्झंदो रहियुसि, ऐं तव्हां वरी मुंहिंजे लाइ वेठा था कबर खोटियो। पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾ पुट। मियां शेरल ख़ान वलद हाशिम ख़ान बिरादर आप मुराद ख़ान, जेका न तव्हां मुंहिंजे लाइ कबर खोटी आहे, उन ई कबर में मां तव्हांखे दफ़न कंदुसि, तव्हां ॿिन्ही खे। फुफड़ रूंडा, हाणे तूं 10 क़ुरान खणी मथे ते रखी सांवल वारनि जॻहियूं वेंदे न, ऐं चवंदे मां सचो आहियां, त बि तुंहिंजे मथां इतबार कोन कंदा। सभु को दुनिया में ॿार कोन्हे को, उहे सभु सम्झनि था इन्हनि सभिनी कमनि जे पोयां तुंहिंजा हथ आहिनि। रूंडा, असां तुंहिंजे पोयां एॾी त बाह ॿारे छॾी आहे, जेका हाणे तुंहिंजे विसाइण खां ॻरी आहे। हाणे इन ई बाह में तूं सड़ी राख जो ढेर पड़जी वेंदे, ढेर। अरे रूंडे खे फना करण वारा मरी खपी आ पुट, ऐं तव्हां ॿिन्ही ॼणनि जे चहिरे ते जेका मकारी आई आहे न, मकारी ज़ाहिर थियण जो वक़्तु अची वियो आहे। कोन छॾींदोसांव, कोन छॾींदोसांव, बख़्श बि कोन कंदोसांव। कारी हर नोक वारो डंक हणंदोसांव, डंक। अॻिते भौंक न। यार बाबा, रुको, जेॾीमहिल केॾीमहिल धक पोइ थो हणी। मां कसम खणी ॻाल्हि थो चवां त इहा आई हक़ीक़त अथई। हाणे तूं मुंहिंजी ॻाल्हि मञी या न मञी? कयोसीं एतबार, तुंहिंजे हिकु हिकु लफ़्ज़ ते एतबार कयोसीं। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध, इहो जेको हिते भौंकियो हुई न, इहो तव्हांखे हुननि जे साम्हूं भौंकणो पवंदो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, जेकॾहिं उते हली तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि तां फिरियो, तॾहिं पक सम्झजांइ त तुंहिंजी ऐं तुंहिंजे पीउ जी कबर पंहिंजे हथनि सां मां गॾु खणंदुसि। छो त मां तमामु जल्द तोखे तुआरे ने पीउ रूंडे टूंडे मंडे खे शेरल वारनि जे साम्हूं अची बीहारींदुसि। सांवल, आका समेत ईंदासीं, तूं घबराई छो थो? यार सांवल, ठीकु आहे, हलां थो। वॾा ई कूड़ा आहिनि, हिननि जी ज़बान मथां एतबार करणु बेवकूफ़ी हूंदी। सम्झा थो?
पक है ते कूड़ा इब्ने कूड़ा है पर जेकॾहिं इहा रुंड जी का नई चाल आहे त इहा पक ॼाण त हाणे पंहिंजी चाल खे पाण अची पहुतो। जॾहिं मां रुंड वारनि जे शेरल वारनि जे साम्हूं बीहारींदुसि न त सभिनी जा मकार चहिरा खुली अची साम्हूं बीहंदा। पोइ था ॾिसूं त थिए छा थो। पोइ त उन्हनि खे बख़्श करणु मुंहिंजी वॾे मां वॾी बेवकूफ़ी हूंदी छो त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।